Welcome to Time News Studios. You are watching 5 p.m. Bulletin. पीटीआई कैंटोनमेंट बोर्ड्स में जन्म वरतो हो। बल्दियाती चूंडुनि में पीटीआई जो पंहिंजी जन्मभूमि में सियासी मौत थी वियो। कैंटोनमेंट इलाक़नि में बल्दियाती चूंडुनि दौरान परे परे ताईं मुदाख़लत जूं निशानियूं न मिलियूं। ऑपोजिशन लीडर शहबाज शरीफ तरफ़ां सियालकोट में वर्कर्स कन्वेंशन के खिताब दौरान ईंदड़ आम चूंडूं शफ़ाफ़ नमूने कराइण जो मुतालबो। शहबाज शरीफ पीटीआई ते तनक़ीदी वार कंदे चयो आहे त वज़ीर आज़म इमरान ख़ान 2018 में आवाम सां फ्रॉड कयो। मुल्क में शफ़ाफ़ चूंडूं कराइण क़ौम जो हक़ आहे। ईंदड़ चूंडूं शफ़ाफ़ न थियूं त क़ानूनी दग इख्तियार करण जो हक़ रखूं था। ईंदड़ चूंडुनि में भी नवाज़ लीग मैदान मारे वेंदी। न्यूज़ीलैंड की क्रिकेट टीम थोड़ी देर में इस्लामाबाद का वापस रवानी थी रही है। न्यूज़ीलैंड जा रांदीगर रावलपिंडी का इस्लामाबाद पहुंची विया। ज़रियनि जो चवणु आहे त क्रिकेट रांदीगर न्यूज़ीलैंड का ईंदड़ ख़ुसूसी जहाज़ ज़रिए रवाना थींदा। अफगानिस्तान में गडियल हुकूमत लाइ तालिबान सां ॻाल्हियूं शुरू थी वयूं। दोशंबे पहुतल वज़ीर आज़म जो अफगानिस्तान जे पाड़ेसरी मुल्कनि जे सरबराहनि सां मुलाक़ातुनि बाद ट्वीट बयान। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त अफगानिस्तान में गडियल हुकूमत ख़िते जे मफ़ाद में आहे। गडियल हुकूमत में ताजिक, हज़ारा ऐं उज़्बेक नुमाइंदनि खे शामिल करण लाइ तालिबान सां ॻाल्हियूं शुरू थी वयूं। गडियल हुकूमत सां चइनि दहाकनि खां जारी तकरार ख़त्म थी वेंदो ऐं अफगानिस्तान में अमुन यकीनी बणाए वेंदो। तालिबान जी उबरी काबीना पंजशेर सूबे में इंसानी इमदाद मुहैया करण की इजाज़त ॾेई छॾी। पंजशेर जा समूरा रस्ता खुली विया। टेलीकम्युनिकेशन सर्विस भी बहाल। उबरी हुकूमत नओं आइनी ढांचो जारी करे छॾियो। 40 नुक़्तनि ते ॿधल सियासी ऐं क़ानूनी ढांचे में चयो वियो आहे त अफ़गानिस्तान में सरकारी मज़हब इस्लाम हूंदो, परॾेही पॉलिसी जो मर्कज़ में इस्लामी शरीयत हूंदी। समूरनि पाड़ेसरी मुल्कनि सां हल तलब मसइला तरजीही बुनियादनि ते हल कया वेंदा। वो उन लोगों ने बोला कि अगर सेल मतलब काम करो आग लगा के लंदन फैक्ट्री पे आग लगा के लंदन मालिक लंदन चला जाएगा आग लगा के। बयान दिया ये काम करता है उधर। उसने पता नहीं गुस्से में बोला जैसे ये काम करता है उधर। ये काम करने वाला आपके सामने सेठ ने कहा सबके सामने बोला सारे वर्कर के सामने। इस जगह पे आग लगी है, ना तो वहाँ पे कोई मशीनरी है, ना कोई गैस का पॉइंट है, ना कोई बिजली का पॉइंट है जहाँ पे आग लगी है। तो किस चीज़ का शॉर्ट सर्किट हुआ है? जैसे ये लोग कह रहे हैं कि भाई तार सर्किट, आप मीडिया वाले खुद चले जाओ देख लो वहाँ पे। अगर तार सर्किट हो तो हम लोगों की तरफ से ये माफ़ है। तार सर्किट नहीं है, ये जानबूझ के इन लोगों ने आग लगाई हुई है। कराची के इलाके मेहरान टाउन में फैक्ट्री के बाहि लगन वारे केस में अहम अखबराई अदालत पहुतल। फैक्ट्री के मुलाजिम ज़ाकिर इंकशाफ कयो आहे त फैक्ट्री मालिक फैक्ट्री के बाहि ॾियण जी धमकी ॾिनी हुई। मालिक सभिनी बोरियतनि अॻियां धमकी ॾिनी त कमु ठीक न थियण जी सूरत में फैक्ट्री के बाहि ॾेई छॾींदो। पुलिस फैक्ट्री के ॿिनि सुपरवाइज़र खे गिरफ़्तार करे वरितो। अदालत जांच ऑफिसर के हतमी चालान पेश करण लाइ 5 ॾींहनि जी मोहलत ॾेई छॾी। केस ते ॿुधणी 23 सेप्टेम्बर ताईं मुलतवी। लाहौर हाई कोर्ट अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी, परवेज़ मुशर्रफ ऐं अॻूणे वज़ीर आज़म यूसुफ रज़ा गीलानी जा इल्तिवा हेठि केसिस उखलाइण लाइ फुल बेंच जोड़े छॾी। टिरुकनी फुल बेंच 20 सेप्टेम्बर खां केसिस ते ॿुधणी कंदी। लाहौर हाई कोर्ट में मुशर्रफ ख़िलाफ़ एमरजेंसी लागू करण, आसिफ ज़रदारी ख़िलाफ़ 2 उहिदा रखण ऐं यूसुफ रज़ा गीलानी जी नाअहली बाबति दरख़्वास्तूं दाख़िल थियनि। मुल्क में हलंदड़ हफ़्ते महांगाई में रिकॉर्ड वाध। महांगाई जी शरह 1.31% वाध 14.33% थी वई। अटे जे फ़ी किलो थेले जे अघ में 12 रुपया 11 पैसा वाध। खंड 1.5 रुपयो ऐं ज़िंदा कुकुड़ 7 रुपया 30 पैसा फ़ी किलो महांगी। बेज़ा 5 रुपया 29 पैसा फ़ी डजन महांगा थी विया। शुमारियात खाते जो चवणु आहे त हिक हफ़्ते में आम वाइफे जूं 22 शयूं महांगियूं थियूं। पीपल्स पार्टी दवाउनि जे अघनि में रिकॉर्ड वाध वापसि वठण जो मुतालबो करे छॾियो। पीपी सेनेटर शेरी रहमान जो चवणु आहे त 3 सालनि में दवाउनि जे अघनि में मजमूई तौरु 35% वाध थी। अहिड़ो को बि शोबो नाहे जेको हुकूमत जी नाकाम पॉलिसी सबबि मुतासिर न थियो हुजे।
सखर में ख़ुशी शाह जी आज़ादी लाइ एहतजाज दौरान जियाला बिरयानी ते खड़की पिया। बिरयानी जूं थेलियूं खसण दौरान कारकुननि जो हिक ॿिए खे कुटको। ख़ुशी शाह जी गिरफ़्तारी के 2 साल मुकम्मल थियण ते पीपल्स पार्टी जो एहतजाज। जियालन सूधो वडियंग में औरतुनि जी शिरकत। मुज़ाहिरे के ख़िताब दौरान अॻवाननि चयो त ख़ुशी शाह खे सियासी इंतकाम तहत गिरफ़्तार कयो वियो। नैब 2 साल गुज़री वञण बावजूदि इल्ज़ाम साबित न कया आहिनि। अॻवाननि तरफ़ां ख़ुशी शाह खे फ़ौरी आज़ादु करण जो मुतालबो। सेल्फियूं खपनि, असांजो साल ज़ाया थो थिए, असां एॾी पेमेंट पे कई आहे, उहा पेमेंट असांजी वेस्ट थी थिए। चालान पेड कयो आहे, सबूत हे पियो आहे, तव्हांजी अॻियां आहे। उहे चवनि था यूनिवर्सिटी जो सॼो कयल आहे, यूनिवर्सिटी वारा आहिनि त असांखे चवनि था असांजो त उहो न हुयो न, असांजी रिस्पॉन्सिबिलिटी उन्हनि जी हुई त उहे असांखे मोकिलियनि न सेल्फियूं, उन्हनि मोकिलियूं ई न आहिनि, सेल्फियूं इनकम्पलीट मोकिलियूं अथऊं। क्यों ना आहियूं इन असांजो साल तो ज़ाया थिए। ये चालान जी असां फीस भरी आहे, हाणे अञा ताईं असांजी माना सिल्फ न आई आहे, इहो त असांजो साल ज़ाया थी वेंदो न। घुरऊं था उन्हनि खां सिल्फूं त उहे था चवनि त असांजो इन में न आहे, असां पंहिंजा फॉर्म फिल करे मोकिलिया आहिनि, ओॾो उहे उन्हनि यूनिवर्सिटी वारनि 4-5 फॉर्म माना रद्द कया आहिनि, उन जूं सिल्फियूं न आहिनि, उहो असांजो माना कसूर न आहे। काफ़ी अहिड़ा ॿार आहिनि, कुझु MA जा ॿार आहिनि, BSc जा आहिनि, BA जा आहिनि, उन्हनि जूं यानी सिल्फियूं मिसिंग बि आहिनि। असांजा क्लार्क डेली वञनि था, राति बि असांजा क्लार्क फ़हीम ऐं तारिफ़ राति जो 2 वॻे ताईं मोटिया आहिनि, पर उते उन्हनि खे को अहिड़ो रिस्पॉन्स कोन थो ॾिनो वञे। शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी तहत BA ऐं MA पार्ट 1 जा इम्तिहान बद इंतज़ामी जो शिकार। यूनिवर्सिटी जे मुख़्तलिफ़ कैंपसिस ते इम्तिहान शुरू थियण बावजूदि स्लिप्स जारी न थियूं। केतिरा ई शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं इम्तिहान ॾियण खां महरूम। लाड़काणो ऐं कंदकोट सूधो ॿियनि शहरनि में शागिर्दनि तरफ़ां साल ज़ाया थियण जो ख़दशो ज़ाहिर। शागिर्दनि दायो आहे त इंतिज़ामिया खे फीसिस ऐं महिनत ज़ाया करण न ॾींदासीं, स्लिप्स जारी करे इम्तिहान वरिता वञनि। लाड़काणो गर्ल्स कॉलेज जी प्रिंसिपल चयो आहे त यूनिवर्सिटी इंतिज़ामिया खे खोड़ भेरा शिकायतूं कयूं पर का बि मोट न मिली। उस्तादनि जी तंज़ीम तरफ़ां इम्तिहाननि जो बाइकॉट। यूनिवर्सिटी इंतिज़ामिया कॉलेजी उस्तादनि खे इम्तिहाननि जी ड्यूटी ते मुक़ररु करे छॾियो। मकली में सेफ सिटी मंसूबे तहत लॻल CCTV कैमरास ज़रिए नींगर सां बदफ़ैली जी कोशिश नाकाम। दुबई चौक ते मानहरी में जवाबदार नींगर खे बदफ़ैली जो निशानो बणाए रहियो हो त पुलिस फौरी तौर हरकत में अची वई। जवाबदार आसिफ महमूद गिरफ़्तार। मकली थाणे ते मुतासिर नींगर जे वारिसनि जी फ़रियाद ते केस दाख़िल। मीरपुर ख़ास में 2 ॿारनि सां बदफ़ैली जे केस में गिरफ़्तार जवाबदार 14 ॾींहंनि जे अदालती रिमांड ते जेल हवाले। बांसेदाबाद पुलिस नींगर सां मुबैना इज्तिमाई बदफ़ैली में मुलविस 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार न कयो। जवाबदार नींगर खे बेहोशी हालत में उछले फरार थी विया। नींगर जे वारिसनि जो पुलिस ख़िलाफ़ मुज़ाहिरो। आला इख़्तियारनि खां नोटिस वठी इंसाफ़ जो मुतालबो। पनो आकिल जी अदालत मां पुलिस जी मौजूदगी में जवाबदार हथकड़ियुनि सूधो फरार। जवाबदार लियाकत चाचड़ खे हथकड़ियूं हणी सखर जेल मां पनो आकिल जी अदालत आंदो वियो हो। जवाबदार अदालत में ई अहलकारनि खां पाण छॾाए फरार थियण में कामयाब। पुलिस जवाबदार खे ॿीहर हथीको करण लाइ कोशिशूं तेज़ करे छॾियूं। सिंध जे सरमोर शायर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे सालियाने उर्स जे मौक़े ते आम मोकल जो ऐलान। सिंध सरकार 22 सेप्टेम्बर ते मोकल जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो 278 सालियानो उर्स कोरोना सबबि सादगी सां मल्हायो वेंदो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गुरबत ऐं ॿियनि मसइलनि जे करे 2 नारनि सूधो 3 ॼणनि ख़ुदकुशी करे छॾी। मातली में अधरोट शख़्स गुरबत खां तंग थी ज़िंदगी जो अंत आणे छॾियो। ॻोठ बारन लगारी में मोहम्मद इब्राहिम लगारी जो फाहो ॾिनल लाशद। वारसनि जो चवणु आहे त मोहम्मद इब्राहिम घरेलू मसइलनि ऐं गुरबत सबबि ज़हनी दबाव जो शिकार हो। नंगर फाकर जे ॻोठ सती जो वांडियो में नारी घरू अणबड़ तां फाहो खाई आपघात करे छॾियो। लाश अस्पताल में ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। जैकबाबाद सिविल लाइन थाणे जी हद में नारी मुबैना तौर ज़हर पी आपघात करे छॾियो। नारी आरफा बुलेदी जो लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले। पुलिस जो चवणु आहे त पोस्टमार्टम रिपोर्ट अचण बाद नारी जे मौत जा कारण मालूम थींदा। नैब हथां गिरफ़्तार थियल डीपलो जे अॻूणे TMO महबूब ज़रदारी तरफ़ां करोड़े रुपयनि जी करप्शन जो एतिराफ़। अॻूणे TMO हैदराबाद जी एहतसाब अदालत में प्री बार्गिन जी दरख़्वास्त दाख़िल करे छॾी। अदालत तरफ़ां नैब जे जांच ऑफिसर खां 25 सेप्टेम्बर ते रिपोर्ट तलब। महबूब अली ज़रदारी ख़िलाफ़ साल 2017 में तरक़ियाती स्कीम्स में करोड़े रुपयनि जूं गोभियूं हणण जो रेफरेंस दाख़िल कयो वियो हो।
टिन ठेकेदारनि बि प्ली बार्गेन ज़रिए करप्शन जी रक़म वापसि कई थी। मीरपुर माथेलो जे नरली माइनर में पानी की खोट खिलाफ आबादगारनि जो एहतजाज। DC ऑफिस अॻियां मुज़ाहिरे दौरान आपाशी अमलदारनि ऐं पानी चोरी खिलाफ नारेबाज़ी। आबादगारनि तरफ़ां नरली माइनर शाख ते लॻल गैर क़ानूनी धिका हटाइण जो मुतालबो। जोही जी शाखुनि में पानी जी हथरादू खोट खिलाफ आबादगारनि जो दादू में मुज़ाहिरो। आबादगारनि जो चवणु आहे त जोही ब्रांच के धिका हणी पहोड़, चिंजाणी, लाखा, छिनी ऐं नुनारी माइनर जो पानी बंदि कयो वियो आहे। अदालती हुकुमनि बावजूदि जोही शाख ते पानी जी चोरी बंदि नाहे थी। पुछड़ी ताईं पानी न पहुचण जी सूरत में चूंडियल नुमाइंदनि जे घरनि जे घेराव जो चिता। सेहत खाते तरफ़ां डिघे कद वारे शख़्स नसीर अहमद जो सरकारी ख़र्च ते इलाज कराइण जो ऐलान। सूबाई वज़ीर अज़रा फज़ल पेचूहो जी हिदायत ते कराची जे निजी अस्पताल इंतज़ामिया खे लेटर जारी। ख़त में चयो वियो आहे त नसीर अहमद फिफड़नि जे मर्ज़ में मुब्तला आहे। खेसि इलाज जी समूरियूं घुर्बल सहूलतूं मुहैया कयूं वञनि। संदसि इलाज जो समूरो ख़र्च हुकूमत भरींदी। ऐं कराची जी निजी अस्पताल में दाख़िल क्लासिकल रागी उस्ताद फ़तेह अली ख़ान जी तबियत में सुधारो। 6 ॾींहनि बाद खेसि वेंटिलेटर तां हटायो वियो। निसार अली ख़ान जो चवणु आहे त वालिद जी तबियत में सुधारो आयो आहे। डॉक्टर्स मूजिबि संदसि दिलि जो ऑपरेशन थींदो। सकाफ़त खाते उस्ताद फ़तेह अली ख़ान जी सार न लधी। हुकूमती नुमाइंदनि मां को बि लेजेंड रागी जी अयादत लाइ अस्पताल लड़ी न वियो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस ॾिठियूं, तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।